जी त ॻोठ मीर वाहिद बख्श खान बिजाणी निवासी गरीब नौजवान शाहिद अली काजी गुर्दन के मूज़ी मर्ज़ सबब कराची अस्पताल में ज़ेर इलाज आहे। संदसि इलाज लाइ लखें रुपयनि दरकार आहिनि। मदद जा ख्वाहिशमंद हज़रात हेठि ॾिनल नंबर ते राब्तो कनि। राब्ते लाइ 0308 26 96 255। अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजो नालो शाहिद अली दाऊद कोटरो, वेठल ॻोठ राजा रोज़ बख्श खान बिजाराणी। 2 महीननि खां वठी मुंहिंजा गुर्दा फेल थी चुका आहिनि। मां बेबस थी चुको आहियां। जेके 5 रुपया हुया मां प्राइवेट हॉस्पिटल नेशनल लियाकत में इलाज करायो आहे। पैसा मुंहिंजा ख़त्म थी चुका आहिनि। हिन वक़्तु मां बेबस थी करे SIUT हॉस्पिटल में आयो आहियां। मुंहिंजी हर ॿिए ॾींहुं डायलिसिस थिए थी पई। मूं वटि एतिरो बि ख़र्चु न आहे त मां घर खां अस्पताल ताईं अची सघां। ख़ुदा रा मुंहिंजी मदद कयो। बस वारनि खे अपील थो कयां त मुंहिंजो इलाजु करायो ऐं मुंहिंजो ऑपरेशन करायो। ट्रांसप्लांट जो ख़र्चो 20 खां 22 लख रुपया आहे। बस वारनि खे अपील थो कयां त ख़ुदा रा मुंहिंजो ऑपरेशन करायो। मुंहिंजे नंढनि बचनि ते रहम कयो। मां बेवस थी चुको आहियां, परेशान आहियां। मुंहिंजी मदद कयो, मुंहिंजो ऑपरेशन करायो। मुंहिंजा बच्चा तव्हांखे दुआऊं ॾींदा। मां मिसकीन थी चुको आहियां। हथ ॿधी अर्ज़ु थो कयां